अस्सलाम वालेकुम। हिकिड़ी ॿी न्याणी जे लाइ कुझु सामान जमा कयो आहे ऐं हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं बि को मूंखे चवंदो आहे हेल्प जे लाइ ऐं मां वरी सभिनी पंहिंजे कॉन्टेक्ट्स खे चवणु शुरू कंदी आहियां त हर कंहिं छोकिरीअ जो अलॻि अलॻि नसीबु हूंदो आहे। कंहिंजो कुझु जमा थींदो आहे, कंहिंजो कुझु जंहिंजे हिसे में जेतिरो ईंदो आहे उहो मां उन्हनि जे लाइ ख़र्चु कंदी आहियां, इहो सोचे करे त इहो हिन जे नसीब जो हो। सो ही सामान वेंदो हैदराबाद। ही उन छोकिरीअ जे नसीब जो आहे जेको मां डिटेल में तव्हांखे ॾेखारियां थी। ही बॉक्सिस आहिनि ऐं तव्हां जेको ॾिसंदो हिन जे मथां सामान ठहियलु आहे। ही डिनर सेट जो दॿो आहे। ही आहे डिनर सेट कंप्लीट, जंहिंजूं मां सिर्फ़ु प्लेट्स कढी रखियूं आहिनि डिज़ाइन जे लाइ ऐं कलर जे ॾेखारण जे लाइ। ही बॉक्स आहे हॉटपॉट सेट ऐं कूलर जो। ही सेट आहे कंप्लीट बाथरूम जो, टब, बाल्टी, संदली, मग ऐं साबुणदानी वग़ैरह वग़ैरह। ऐं कुझु थांवा आहिनि। ही थांवा आहिनि, हॉटपॉट जो सेट आहे ऐं कूलर आहे हिननि सां गॾु मैचिंग। ही सॉसपैन, फ्राइंग पैन, ही ज़रूरी शयूं किचन जे लाइ। थाल आहे, देॻड़ियुनि जो सेट आहे, 3 देॻड़ियूं। ऐं उन खां अलावा हिते ही वॉटर सेट आहे मैचिंग शीशे जो। हिन जा 6 गिलास आहिनि हिन जे अंदरि। ही जग आहे, थर्मास आहे चांहि जो। ऐं हिननि जा बॉक्सिस हेठि पिया आहिनि। इहे सभु शयूं वरी मूंखे पैक बि करणियूं आहिनि। ही वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जिन माण्हुनि जा पैसा आहिनि, जिन जो सामान आयल आहे, उन्हनि सभिनीनि जो मां शुक्रियो बि अदा कयां, थोरा बि मञियां ऐं ॿियनि जी मोटिवेशन लाइ बि शेयर कयां। ही बॉक्सिस आहिनि, ॾिसो ही सस्तियूं शयूं आहिनि। ही 3 शयूं मूंखे 150 जूं मिलियूं आहिनि, पर मां इहे ज़रूरु वठंदी आहियां छो त हिकिड़ो त ही ॾाढी सुहिणियूं लॻंदियूं आहिनि, नज़र बि ईंदियूं आहिनि ऐं ॿियो त कम बि ईंदियूं आहिनि। ही बॉक्सिस जो 4 बॉल जो सेट आहे। ही 4 बर्निन जो सेट आहे मसाला रखण जे लाइ। ऐं उन खां अलावा ही 3 आहिनि बास्केट्स जेके घर जे इस्तेमाल में इंतिहाई ज़रूरी आहिनि। 3 सेट मूंखे न मिलियो 3 पीस वारो, तंहिंजे करे मां 2 डिफरेंट ट्रेज़, हिकिड़ी ही आहे ऐं हिकिड़ी ही आहे, इहे वरितियूं आहिनि। ही 6 मग्स जो सेट आहे, इलाही सुठी क्वालिटी जा वॾा मग आहिनि। ऐं उन खां अलावा ही आहिनि 2 टुवाल। हमेशह मां पेयर वठंदी आहियां, ॾिजे त जेतिरो बि घटि आहे, पर हाणे पैसनि जे हिसाब सां जंहिंजो जेतिरो जमा थिए। हिकिड़ी हीअ बेडशीट आहे, ॿी हीअ बेडशीट आहे। हाणे हिते आहिनि कुझु जोड़ा जेके तक़रीबन घणा त मुंहिंजी कज़न्स खां, फैमिली खां आयल आहिनि। माशाल्लाह, अलाह उन्हनि खे अजर ॾे। ही हिकिड़ो सूट आहे, ही हिकिड़ो सिबियल सूट आहे, पर इहो यूज़ड कोन्हे ऐं मूंखे उमेदु आहे त जंहिं छोकिरीअ ॾींहं वञनि था त उहा पंहिंजे हिसाब सां हिन जी माप सही करे वठंदी इंशाअल्लाह। हिकिड़ो ही सूट आहे ऐं छा हिन में ऊन्हारे सियारे जा रेशमी लॉन सभु शामिलु आहिनि। ही माशाल्लाह हिकिड़ो बहितरीनु भर्त भरियल ट्रेडिशनल वॻो आहे। ऐं हिकिड़ो आहे ही हिन जी सलवार आहे, बनारसी कमीज़ आहे ऐं ही आहे हिन जो रओ। ॿियो वॻो ही आहे, प्लेन सूट आहे बनारसी जो ऐं हुनजे मथां ही प्रिंटेड रओ आहे। ही हिकिड़ो लॉन जो वॻो आहे जेको हींअर अञा मूंखे पैक करिणो आहे। ही सिर्फ़ु मां खोले रखियो इन लाइ त जीअं मां तव्हांखे ॾेखारे सघां। ऐं उन खां अलावा ही बि हिकिड़ो लॉन जो वॻो आहे, एम्ब्रॉयडर्ड, ॾाढो सुहिणो आहे माशाल्लाह। सो ही कुझु लॉन जा आहिनि, हिकिड़ो लेलन जो आहे, 2-3 रेशमी आहिनि। ही आहे टोटल सामान जेको हिकिड़ी छोकिरीअ जे ॾाज लाइ मूं जमा कयो आहे। हक़ीक़त इहा आहे त मां ॾाजनि जे ख़िलाफ़ु आहियां पर्सनली, पर ही ग़रीब छोकिरियूं जिन घरनि में शादियूं करे वञनि थियूं उहे बि त ग़रीब ई आहिनि न। उन्हनि वटि बि कुझु ख़ासि जेको आहे जमा न हूंदो आहे। त अरमान त सभिनी जा आहिनि, शौक़ु सभिनी जा आहिनि। हर छोकिरीअ जी दिलि चाहींदी आहे मुंहिंजो घरु हुजे, शयूं हुजनि। सो अलाह उन्हनि जो भलो करे, अलाह उन्हनि तव्हां सभिनीनि जो भलो करे। जिन जिन मूंखे ही सामान वठण में मदद कई आहे या शयूं मोकिलियूं आहिनि, मुंहिंजी महिनत आहे हिन में। बाज़ारि वेंदी आहियां, हमेशह जेको आहे ॻोल्हे बहस करे क़ीमतूं घटि कराए कोशिशि कंदी आहियां त बहितर शइ मिली वञे, छो त बहरहाल पैसनि जी लिमिट हूंदी आहे। ऐं हिन में मुंहिंजो छा शामिलु आहे, मुंहिंजो एफर्ट शामिलु आहे, मुंहिंजी महिनत शामिलु आहे, मुंहिंजो टाइम एनर्जी शामिलु आहे। ऐं अलाह उन्हनि सभिनि जो भलो कंदो जिन जो हिन में ॾिनल आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मुंहिंजे चवण ते पंहिंजे हक़ हलाल जी महिनत जी कमाई कढी कोई ॾींदो आहे ट्रस्ट करे। ऐं हमेशह मां अलाह खां दुआ घुरंदी आहियां त मूंखे बि एतिरो ईमान जी सलामती ॾे त हिननि शयुनि खे सही हक़दारनि ताईं पूरी ईमानदारीअ सां
पहुचाए सघां। सो हाणे ही सभु शयूं मूंखे वापसि पैक करणियूं आहिनि। तव्हां सां शेयर करण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे आस पास ॾिसो केरु ज़रूरतमंद आहे, कंहिंजूं ग़रीब नियाणियूं आहिनि जिन खे हेतिरो सामान, तव्हां पाण तसवुरु कयो त असां छा पंहिंजी धीअनि खे सिर्फ़ु एतिरो ॾियूं, असांजी दिलि चाहींदी सॼी काइनात उन्हनि खे गिफ्ट में करे ॾेई छॾियूं, पर जिन खे माउ पीउ कुझु नथा ॾेई सघनि उन्हनि जे लाइ ही बि काफ़ी आहे। सो कोशिशि कयो, पंहिंजे आस पास ॾिसो कंहिंखे मदद जी ज़रूरत आहे, केरु तव्हांजो मुंतज़िर आहे, ऐं अलाह जी कुदरत आहे त अञा मां ही कमु कंप्लीट बि न कयो आहे त वरी हिकिड़ी ॿी छोकिरीअ जे लाइ मूंखे चयो वियो आहे। सो कोशिशि कंदमि, उनजो नसीबु जेको हूंदो उहो उनखे मिलंदो इनशाअल्लाह। त बसि ज़िंदगीअ जो सिलसिलो जारी आहे, नंढियूं नंढियूं नेकियूं करणियूं आहिनि, कोई गुरूर नाहे, तकबुर नाहे, वॾाई नाहे। अलाह करे शल असांजो कयो क़बूल पए उन्हनि सभिनीनि जो जिन मूंसां हिन कम में कंहिं बि तरह सां मदद कई आहे। एतिरे क़दुरु मां कल्ह रिक्शा वारे खे बि दुआऊं पई ॾियां जंहिं सॼा बॉक्सिस ऐं सामान रिक्शा में लाहे मूंखे घर जे अंदरि रखी ॾिना। अलाह सभिनीनि खे अजर ॾींदो, अलाह तव्हां सभिनीनि खे बि तौफ़ीक़ ॾींदो, जेतिरो थी सघेव ॿियनि जी भलाई जा कमु कयो। इहो कंहिं ते बि अहसान कोन्हे, इहो पाण ते अहसान आहे। इंसानु जॾहिं ॿियनि जो भलो करे थो त दर हक़ीक़त उहो पंहिंजो थो भलो करे, उहो पंहिंजे लाइ नेकियूं थो जमा करे, पंहिंजे आख़िरत जे अकाउंट जे लाइ। सो ख़ुशि जो आबाद हुजो, ज़रूरु अहिड़ा कमु कंदा रहो, ऐं प्लीज़ कोशिशि कयो त हिक ॿिए सां मदद कयो। इंसान जे कमु ईंदो आहे, अकेलो इंसानु कुझु बि नाहे, हर कंहिंखे हिक ॿिए जी मदद जी ज़रूरत आहे। सो ही मां तव्हांजी मोटिवेशन जे लाइ प्लस जिन मूंखे कुझु हिन में ॾिनो आहे उन्हनि जे लाइ, कुझु छा सभु कुझु ॾिनो आहे, मां थोराइती आहियां, शुक्रगुज़ार आहियां उन्हनि जी। मुंहिंजी त हिकिड़ी कज़िन मूंखे चयो त बाजी थैंक यू न चवंदा कयो असांखे, असां तव्हांखे थोरी था ॾियूं। त मूं चयो इहो सही ॻाल्हि आहे, पर जॾहिं मुंहिंजे चवण ते कोई मोट ॾींदो आहे न मूंखे, मां मैसेज कयमि, चयमि, कुझु घुरियुमि ऐं कंहिं मूंखे बेअख़्तियार मदद मोकिली त मुंहिंजे वात मां ऑटोमेटिक निकिरी वेंदो आहे थैंक यू सो मच। सो अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, मां त शुक्रगुज़ार थी सघां थी, नेकीअ जो अजर बदिलो जेको आहे रब साईं उन्हनि खे ॾींदो। सभई आबाद हुजनि, ख़ुशि हुजनि पंहिंजे घरनि में। सो अर्ज़ु इहो ई आहे, थी सघेव त अहिड़े क़िस्म जा कमु कंदा रहो, अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो, अलाह साईं तव्हांखे नेकी करण जी तौफ़ीक़ ॾींदो। बेशुमार दुआऊं आहिनि सभिनीनि जे लाइ, जिन ही ख़ूबसूरत सामान ऐं इंतिहाई कम जूं शयूं, इंतिहाई हसीन कपिड़ा ऐं जेको कुझु मोकिलियो आहे उन्हनि जो शल क़बूल पवंदो अलाह वटि। ऐं तव्हां सभिनीनि खे मां हिकु दफ़ो वरी बि दुआऊं ॾेई सघां थी, वॾी महिरबानी, ख़ुशि जो आबाद हुजो। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो ऐं मदद कयो। ऐं ॿी ॻाल्हि त हर माण्हू अगरि मूंखे थो चए हेल्प कयो त इहो पॉसिबल न आहे। तव्हां जेके जिते आहियो, अलाह जो ॾिनो सभिनी वटि कुझु न कुझु आहे, बसि दिलि थोरी वॾी कयो। जान छॾिणो आहे, असांजो सभु कुझु उअं ई हिते ई रहिजी वेंदो, त बहितरु इहो आहे पंहिंजे हथ सां ॾेई वठी कुझु पंहिंजे लाइ, पंहिंजे आख़िरत जे अकाउंट जे लाइ कुझु जमा करे वञे। सो घणो थी वियो, मोकिलायूं था, ख़ुशि जो आबाद हुजो। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं, दुआ में यादि रखिजो। अलाह वाही।